उठ ज़मीन ॿमीन के चक्कर ॾे सुबुह को चंडरा वेठो आ थियो चक्कर ॾे उथी को पानी ॾिस को ॿियो कुझु ॾिस वरी पोइ कमु काथो थो करे सॼो ॾींहुं चंडरो सुतो पियो आहे बाबा अलाह जो कसम मांखे त वेल में विधो उथ मथे उथ उधर चक्कर ॾे उथ होॾे सुबुह को मेहंदे बि न वियो आहे भेण चक्कर ॾे उथ वालेकुम सलाम रे हे बा तो सुबुह कोठी वेठो थियो ते वणे हेठो मोकलियांसि चक्कर बक्कर ॾियण ॾे हाल हाल कॾहिं आहे मां बस हींअर लथुम गाड़ी ता खैर खैर वाम रेसा हेठ थी मिल आ छोरा हेठ थी मिल हेठ थी मिल हे बाबा वॾो चंडरो आ हां सही देख रेसा ॾे हाल खे लॻो पियो काई था न ठीक ठाक यार मांखे बि तोॾे ख्याल हुयो मां चयो ई दफ़ो पोइ आयो ई न आहे हाणे तूं आयो बि आहे ख़ैर सां रेसा हाणे छा करायूं तूं जेका को मानी को ॿियो कुझु हाँ बस मानी तलब आहे मां बि कुझु बि न खाई आयो हुअमि हाँ उथड़े छोरा वञी मुर्गी वठी आ वञी हुनखे मुंहिंजे खाते में चवेसि वञी मुर्गी वठी चएसि अधु किलो खनि मुर्गी वठी आ ॾे मां वटि वञी त बचाए रेसा आहे क़िस्मत सां किलो घुराईंदे हा अधु किलो ई वठी आ बाबा अधु किलो न घुराईंदो महिमान खां त घुराईंदासीं न अधु किलो A few minutes later. ॿियो ख़्याल सां कई आहे शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह अमन तबियत ठीक आहे आइटम अल्हम्दुलिल्लाह हा बस मने मुर्गी जो आयो घणी रस न कराइए न रस न कराईंदासीं हूअं त असां रस न खाईंदा आहियूं भुञी लाईंदा आहियूं सुधल जा बाबा मुर्गी वठी अचां पियो हा उते झपड़ ॾिनसि कुतो कहिड़ो हुयो छोरा हे रेसे त कहिड़ो कमु करे आई मूंखे त मार खाईंदी अचां घुरी करे तूं कहर कयो भेण मुर्गी जो माना अधु किलो बि नथो खणी अची सघे इहो बि तोखे कुतो खसे कुते खे चक विझी आहे गॾ भेण कहर कई रेस पोइ हाणे जीअं चई अब मुर्गी माना न मिली मुर्गी मिली सही भाउ हिन छोरो मुंहिंजो चंडरो आहे कुता बुख ते घुमनि था न शहर जा त हिन बि हिन को खसे आऊं था खणी हाणे कहिड़ी को हीअं कर हाणे भला दालड़ी घुराए उथड़े वञी दाल वठी अच दाल वठी अची बसि डायरेक्ट घर ॾे वञी A few minutes later. ॿियो खेर लॻो शुक्र ला अल्हम्दुलिल्लाह तूं ॿुधाए काई था न सही ॻाल्हि आहे मां त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त मुंहिंजो छोरो आहे चंडरो मुर्गी खां मोकिलियसि न त हिन खां माना सम्झे अबा दाल बि वठी अचां पोइ बकरी चक विधोसि अल्लाह अकबर रेस हेॾो सुबह मुंहिंजो पुटु लॻे थो रेसा नसीब ई न आहिनि बसि रेस खे ॾिसूं था कुझु मिड़े जेको घर में हूंदो मिर्च त तरियल हूंदा न सावा मिर्च खाईंदे रेसा बस अल्लाह साईं गंज ॾींदो तकलीफ़ घणी न कयो हा बस मां हलदुम बस अल्लाह साईं ख़ुशि रखो जी ता मिर्च खारा जाॾे पेर ताॾे खैर कलंदर कढाई अल्लाह शादी कीअं कंदे शादी का सोच छोरा शादी कंदे माई आहे पोइ अञा वेल में पवंदे पैसा हुए मुर्गी घुराए पियो बचाया मैं पैसा उते न कबो आहे ॻाल्हि उते ॻाल्हि न कबी आहे बसि हाणे न मुर्गी कुतो खसे वई दाल बकरी खसे आहे तूं कीअं जीअं रहो तोखे बि त किथे जंग बंग में चक विझी आहे बसि ॻाल्हि कए थोड़ी ॻाल्हि माने सुहिणी कंदो कर अबा कुतो चक विझी मां कुते जी कढ भगुम आख़िर में जॾहिं सहती पियमि त कुते खे चयमि नियत आहे ईअं चइबो आहे वरी बकरी चक विझी त बकरी हुई चइबो आहे ॾाढनि मुड़ुसनि चइबो वॾेरनि जी हुई बकरी खाई वई त खाई वई हाणे बकरी खे तूं मां छा कयां चइबो ईअं आहे